कमीणो के चाहजो जंहिंखे मां पंहिंजे औलाद वांगुरु सम्झुमि उन्ही मूंसां फरेब कयो धोखो कयो अथई। बाबा थी सके तो त अखियुनि जो फरेब हुजे। राणी असां अखियुनि सां ॾिसी आया आहियूं चाचे जे दुश्मन खे मीर सां गले मिलंदे अञा तूं चवी थी त इहो अखियुनि जो फरेब आहे। जेसीं बाबा मूंसां सां मिले ऐं हक़ीक़त न पुछे तेसीं ताईं का भी अगकथी नथी करे सघजे। ख़बर नाहे त केर सही आहे केर ग़लत आहे। न मां न हाणे मूंसां सां मां न ॻाल्हाईंदुसि पर मुंहिंजा हथियार ॻाल्हाईंदा हुन सां। चाचा तूं पाण खे अकेलो न समझ तुंहिंजे तरफ़ वधंदड़ गोली मां पंहिंजे सीने ते खणंदुसि। तुंहिंजो दुश्मन न पर मुंहिंजो दुश्मन हूंदो। त बाबा जी सिर खणाईंदो। चाचा साईं जेकॾहिं तव्हां हुकुम कयो त मीर जी भेण खे अगवा करे हिते खणी अचां त पोइ मीर ऐं मूसा तव्हांजे कदमनि में हूंदा। चाचा न भक्त मां इहो कदम तव्हां खण कोन ॾींदसि। महाराणी जॾहिं हो तोखे अगवा करे सघनि था पोइ असां छो नथा हुनखे अगवा करे सघूं। वक्त तूं मीर जी भेण जी जांच कर। जेॾीमहिल मीर जी भेण हथ अची वई त मां हुनजो निकाह तोसां कराईंदुसि। ख़बर पइजी ईंदी मीर खे पाण ई। चाचा 2 ॾींहं वॾा आहिनि 2 ॾींहंनि में मां तव्हांखे जांच करे ॿुधायां थो त मीर जी भेण किथे आहे। हुनखे नवाब खान अगवा कयो आहे। चाचा असांखे नवाब खान जे माण्हूअ खे अगवा करे हिते खणी था अचो पोइ उहो ॾसींदो त उन छोरीअ खे किथे लिकायो आहे। पोइ तूं नवाब खान जे कुतनि जी जांच कर कहिड़े कुते खे इहा ख़बर आहे। हुनखे अगवा करे खणी था अचूं पाण ई सची कंदो। चाचा मां हींअर ई नवाब खान जे माण्हुनि जी जांच में निकिरां थो। तव्हां तयारु रहो ऐं जीअं ई मूंखे ख़बर पइजी वई तव्हांखे फोन करे ॾसींदुसि। मां तयारु आहियां वक्त मूंखे सिर्फ़ तुंहिंजी फोन जो इंतज़ारु रहंदो। बाबा भक्त जी मथां तोखे एतिरो एतबार करणु न घुर्जे ऐं मूंसां न वठने मूसा कमीने जो नालो मुंहिंजे साम्हूं जाईंदा जंहिं जो नालो वतो अथई त तोखे बि कपे छॾींदुसि। वक्त मुंहिंजो रत आहे खून आहे इहो ई मूंसां सचाई करे सघे थो। बाक़ी ॿियनि ते एतबार करणु छॾे ॾिनो आहे। इन मूसा खे रातिनि जूं रातियूं रहायूंसीं मानियूं खारायूंसीं छा न कयो हूंदोसीं हुन लाइ गद्दार कंहिं जाजो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।